नज़नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर वजंदासी ख़ास ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस वधीक 80 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं 3772 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 7 सैकड़ो रही। NCOC मूजिबि कोरोना विघे फ़ौतुनि जो अंग 25,003 थी वियो। न्यू सईदाबाद के ॻोठ बलोच खान नमाली में एक ही कुटुंब के 3 ॼणनि के कोरोना विघे पहुचण खां पोइ मटियारी के डिप्टी कमिश्नर मुतासिर ॻोठ में 14 ॾींहनि लाइ लॉकडाउन लगाए छॾियो। नोटिफिकेशन जारी। सांगड़ भरसा अछड़े थर में भाड़वारी मटन के मेले दौरान राजड़ बिरादरी बिंदरियुनि में छेड़ो फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो। मेलो घुमण लाइ आयल कोटडी वासी शमन अली राजड़ मारिजी वियो। बख्शापुर भरसा सिंध बलोचिस्तान की सरहदी पट्टी वाले इलाके में कार इल्ज़ाम हेठ मुड़ुस सां ज़ाल क़तल। इजाबदार बहराम जखरानी बंदूक जा फायर करे पंहिंजी ज़ाल मुस्मात ज़रीन के क़तल करे छॾियो। मक़तूल औरत के वारसनि जो इंडस हाईवे ते धरणो। सकरन के पुलिस कमांडो सेंटर में गोली छुटण सबब एहलकार फौत थी वियो। नवाब शवासी एहलकार मोहम्मद अली मला ड्यूटी दौरान हथियार साफ़ कंदे गोली छुटण सबब फौत थी वियो। मियां साहब असां ॻोठ शेरदिल बखराणी मां गुम थी वियल ॿाड़ी खदीजा बखराणी जो पतो न पियो। पुलिस ऐं इंतज़ामिया खां ॿाड़ी जी ॻोल्हा में मदद जी अपील। बुलेशा करीम भरसा गुड गुलाब समूह वटा गंज बहरवा के ॿीहर 8 फुट खारो पइजी वियो। इतला बावजूद आपाशी हमलो न पहुतो। केतिराई घर ऐं फसल पानी हेठि अचण जो ख़दशो। गुज़िरियल ॾींहुं बि गंजवा के 8 फुट खारो पियो हो। ऐं सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर, सखर और लाड़कानी डिवीज़न के नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलण लाइ सियासी समाजी धड़नि, शहरियुनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। रानीपुर में सिविल सोसाइटी के सॾ ते शटर बंदि हड़ताल करे रैली कढी वई। अॻवाड़नि जो चवणु आहे त तालीमी इदारा बंदि थियण सबब लखे शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। तालीमी इदारा खोले ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचाइणु। This headline news is brought to you by अपना हर कदम वतन के नाम।